नादर, तोखे ॾिसां थी त मुंहिंजो अखियूं ठरी थी पवनि। आहियां त तुंहिंजी ज़ाल, पर ज़ाल वारी हैसियत सां मां हिते नथी रहां। हिकु नौकिरियाणी जी हैसियत सां मां हिते रहां थी। नौकिरियाणी सही, पर तूं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं त आहीं, मां तोसां गॾु त आहियां। अलाह साईं करे त तुंहिंजो मुंहिंजो साथ सदाईं सलामत हुजे। नादर, ख़बर अथई जॾहिं मां तुंहिंजी ख़िदमत कंदी आहियां मूंखे दिली तौर ते ॾाढी ख़ुशी मिलंदी आहे। मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां तुंहिंजो ख़्यालु करे। मां तोसां ॾाढो प्यारु कंदी आहियां नादर। बसि अलाह साईं करे त तूं जल्दी ठीकु थी वञी ऐं मुंहिंजो पहिरियां जीअं नादर उहे ई ख़ुशि थी वञे, मूंसां ॻाल्हाए, मूंसां हाल अहिवाल करे, मूंखां ॾुख सूर पुछे। अलाह साईं करे त तूं जल्दी ठीकु थी वञी नादर। न न न न नादर, तोखे चवण जी का बि ज़रूरत न आहे। मां सम्झां थी, मां सभु थी सम्झां त तूं छा थो चवणु चाहीं मूंखे। पाणी, मां तोखे पीआरियां थी पाणी, उथी नादर। ही पाणी पी। हाणे तूं ठीकु आहीं, तूं हाणे बिल्कुलु ठीकु आहीं। अदी मूंखे कुछ पैसा घुर्जन। हाँ तो पोइ एटीएम तो वटि आहे न, वञी पैसा कढरा वटि। मूंखे वधीक पैसा था घुर्जन। मुंहिंजा भाउ, जेतिरा पैसा खपाइनि ओतिरा खपी वेंदा, तंहिं करे खपाइण न बचाइण सिख। अदी मूंखे इहो लेक्चर न ॾे। मां तुंहिंजी तकरीर ॿुधण कोन आयो आहियां। मूंखे 10 लख था घुर्जन, 10 लख। जल्दी कर, मूंखे चेक कटे ॾे। 10 लख? साला, तूं 10 लखनि खे छा कंदे? मां तोखे ॿुधाइण मुनासिब नथो सम्झां। हीअ दौलत रुगो तुंहिंजे पीउ जी न, असांजे पीउ जी बि आहे। कारी नागण बणजी दौलत ते न वेही रह। हाणे असां तोखे वधीक बर्दाश्त न कंदासीं। साला, आवाज़ हेठि करे ॻाल्हाए। तूं गलो फाड़े मूंसां न ॻाल्हाईंदी कर। मिल्कियत जा हाणे हिसा थींदा ऐं बनी मां सॼी पंहिंजे नाले कराईंदुसि। तूं पंहिंजो हिसो खाई चुकी आहीं, तोखे कुझु बि न मिलंदो। त छा मां इहो बि नथी पुछी सघां त तूं आख़िर 10 लख ख़र्च किथे कंदे? मां चवां थो चेक बुक सिधी तरह मुंहिंजे हवाले कर। मूंसां घणो बहस न कर। वञी चेक बुक खणी आ। साला, तूं इहो सुठो नथो करी। असां लाइ इहो ई बहितर आहे त हाणे तो मां जान छॾायूं। वञी चेक बुक खणी आ त धक हणी कयां न धणी हवाले। भाव थी, जलाद न थी। खबर है मूंखे, खबर है। वञ जलाद छोई किथे आ त जलाद थींदो कीअं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।